वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन, अम्मा बाद। मुख्तसर हम्दो सना का बाद मुझो उन्वान है सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मकाम मर्तबो शान ऐं उन जो अक़ीदो। ही वे अज़ीम सहाबी आहिनि जिन ॿारनि में सभ खां पहिरीं इस्लाम क़बूलियो, जिन जी विलादत नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी बैसत यानी नबूवत मिलण खां 10 साल अॻे थी, जिन जे वालिद जो नालो अबू तालिब ऐं वालिदा जो नालो फातिमा हो। मां जे तरफ़ां रखियल नालो हैदर हो। अबू तुराब उन्हनि जी कुनियत आहे ऐं असदुल्लाह लक़ब आहे रज़ी अल्लाह ताला अन्हु। इहो अज़ीम सहाबी आहे जंहिंजे बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिन सां मोहब्बत सिर्फ़ मोमिन कंदो ऐं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां बुग़्ज़ रखण वारो मुनाफ़िक़ ई हूंदो। ही वो सहाबी आहे जंहिंजे बारे में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अंत मिन्नी व अना मिनका। ए अली तू मूं मां आहीं ऐं आऊं तो मां आहियां। ही वो सहाबी आहे जंहिंजे बारे में सही मुस्लिम में रिवायत है सैयदना साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइन था सूरह आल इमरान जी जॾहिं ही आयत लथी फ़क़ुल तआलौ नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन। सुम्मा दअा अलियन व फातिमता व हसनन व हुसैनन। जॾहिं या आयत मुबारका लथी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना अली, सैयदा फातिमा, सैयद हसन ऐं सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमईन के घुराइन था ऐं छा था फरमाइन अल्लाहुम्मा हाउलाई अहली। ए अल्लाह ही मुंहिंजो अहल आहे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मकाम ऐं मर्तबो अज़ीम मर्तबो आहे, लेकिन उन सां मोहब्बत में अची करे सैयदना अबू बकर ऐं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा सां बुग़्ज़ रखण इहा मोमिन जी निशानी न आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया छॾे विया, ख़लीफ़ा अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु थिया, पर अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सभई निमाज़ूं अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे पोयां पढ़ियूं। उन खां पोइ ख़लीफ़ा उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु थिया, तॾहिं बि अली रज़ी अल्लाह ताला अन्हु इनकार कोन कयो, नमाज़ूं उन जे पोयां पढ़ियूं। यानी अली रज़ी अल्लाह ताला अन्हु
सा मोहब्बत करण सिर्फ ज़िबानी दावा न, बल्कि अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनके पंहिंजो इमाम तस्लीम कयो आहे, असांखे बि तस्लीम करणो पवंदो। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अकीदो छा हुयो? अॼु जेके असीं ज़बानी दावा करण वारा, ज़बानी मोहब्बत करण वारा, दिलनि में मोहब्बत न आहे, सिर्फ ज़िबानी दावा है, त अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत आ, अहले बैत सां मोहब्बत आ। कहिड़ी मोहब्बत आ? पोइ अकीदो बि अहिड़ो अपनायो जहिड़ो अकीदो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कहिड़ो अकीदो हो। खोलियो सही बुखारी, सही मुस्लिम, हदीस जा ॿिया ई केतिरा किताब खोलियो। खैबर जो मौक़ियो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ही झंडो सुभाणे आऊं उन शख्स जे हथ में ॾींदुसि जंहिंजे हथ ते अल्लाह ताला खैबर फतह कंदो। सहाबी सॼी राति जाॻिया रहिया, हर कंहिंजे ज़हन में इहो ख़्याल हो त सुभाणे झंडो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॾींदा। ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरे क़दुरु फरमायो, ऐं जंहिं शख्स जे हथ में ही झंडो ॾींदुसि, अल्लाह ऐं उन जो रसूल उन शख्स सां मोहब्बत करे थो, पर अल्लाह सां ऐं उन जे रसूल सां बि उहो शख्स मोहब्बत करे थो। सुबुह थी, सहाबा पहुता, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछण लगा, ऐन अली, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु किथे आहिनि? सहाबा चवण लगा, ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अखियुनि में तकलीफ़ आ, अखियुनि में सूर आ। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मूं वटि वठी अचो। आंदो वञे थो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो लुआब मुबारक अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे अखियुनि में विझनि था। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, उन ॾींहं खां पोइ मुंहिंजूं अखियूं ठीक थी वयूं, वरी ज़िंदगी में कॾहिं बि मूंखे अखियुनि में सूर कोन पियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम झंडो ॾियनि था, फरमाइनि था, ए अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, इन्हनि मुशरिकनि सां, इन्हनि अल्लाह जे दुश्मननि सां ऐसी ताईं विड़बो जैसी ताईं हू असां जहिड़ा नथा थियनि, यानी मुसलमान नथा थियनि, ऐसी ताईं उन्हनि सां जिहाद कबो। ए अली अकीदो ॿुधो। रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं उन्हनि जी सरहद में दाख़िल थी, उन्हनि जे इलाइक़े में दाख़िल थी, उन्हनि जी हद में दाख़िल थी पई, सुम्मदउहुम इलल इस्लाम, पहिरीं क़त्ल नाहे करणो, पहिरीं खून नाहे करणो, पहिरीं जिहाद नाहे करणो, तौहीद जी दावत ॾियणी आहे, कलमे जी दावत ॾियणी आहे। अल्लाह का अलावा को बि इबादत जे लाइ कोन्हे, इबादत सिर्फ अल्लाह जी कबी, इताअत सिर्फ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कबी। ए अली, सब खां पहिरीं उन्हनि खे इस्लाम जी दावत ॾिजां। जेकॾहिं तुंहिंजे हथ ते हिकु माण्हू बि इस्लाम क़बूल कयो, खैरुल लक मिन हुमुरिन नाम, पोइ तुंहिंजे लाइ इहो गाढ़नि उठनि खां वधीक बहितर आहे। छा हो अकीदो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो? तौहीद जी दावत ॾियणी आहे। ऐं असां पंहिंजे मुआशरे में ॾिसूं था, जेके पंहिंजे पाण खे मुहिब्बे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सॾाइनि था, या अली मदद जा नारा हणनि था, उन्हनि पंहिंजो अकीदो अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ो ठाहियो आहे? कॾहिं उन्हनि कंहिंखां मदद घुरी, ॿिए कंहिंजी इबादत कई? अली रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान करीम जो हाफ़िज़ हुयो। क़ुरान मजीद पढ़ण खां असांजी दिल्ली कान थी चए। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे चेहरे ते ॾाढ़ी मुबारक हुई, असीं रखण जे लाइ तयार ई कोन आहियूं। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज जी पाबंदी कई, असीं नमाज़ पढ़ण जे लाइ तयार ई कोन्हे, असां वटि टाइम ई कोन्हे। खाली ज़बानी दावा करण त असीं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत कयूं था, खाली ज़बानी दावा कान हलंदी। हकीकी ऐं सच्ची मोहब्बत इहा आहे जीअं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी ज़िंदगी बसर कई आहे, ईअं ई असांखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, अल्लाह जे प्यारे पैगंबर
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 कलिमात दी वसीयत कई मुखे केड़ी लअनल्लाहु मन ज़बह लिगैरिल्लाह। ए अली रज़ी अल्लाह ताला नो मानन के बुधाए चल अल्लाह ताला जी उन शख्स जे मता लानत हुजे जेको शख्स अल्लाह का अलावा बे के जे नाले ते ज़बह करे दो। अल्लाह का अलावा जेको बे के जे नाले ते ज़बह करे दो उन जे मता अल्लाह जी लानत आ। लअनल्लाहु मन आवा मुहदिसन बिदाती इंसान जे मथा अल्लाह जी लानत आ। लअनल्लाहु मन गय्यर मनार अल अर्ज़ उन शख्स जे मथा अल्लाह जी लानत आ जेको जमीन जा निशान मिटाए बे जी जमीन ते कब्जो करे बे जी जमीन फबाए। लअनल्लाहु मन सब वालिदै उन शख्स जे मथा अल्लाह जी लानत आ जेको वालिदैन सा बुरो भलो गालाए जेको वालिदैन जी नाफरमानी करे। अली रज़ी अल्लाह तआला नो आगाह करे रहा इनन चैन कमन का बचो जे न तो लानत जा मुस्तहिक बन जी वेंदो। अली रज़ी अल्लाह तआला नो एतरे कदर पंहिंजे पाण के हराम खां बचायो। ये चारई शयूं हराम आहिनि। गैरुल्लाह जे नाले ते ज़बह करण हराम आ। बे जी जमीन ते कब्जो करण हराम आ। वालिदैन जी नाफरमानी करण हराम आ। अली रज़ी अल्लाह तआला नो थोड़ी थोड़ी गाल ते पंहिंजे पाण के इए बचाईंदा हुआ। कीअं बचाईंदा हुआ? खोले सुन नबी दाऊद अली रज़ी अल्लाह तआला नो फरमाइनि था आऊं घर में दाखिल थियसि मूं ॾिठो तो मुंहिंजा लते जिगर हसन हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा रोई रहिया आहिनि। मूं घर वारनि खां पुछा कई छाजे करे रोअनि पिया। फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा चवण लगी ए अली इन्हनि खे बुख लगी आ बुख जे करे रोअनि पिया। अली रज़ी अल्लाह तआला नो पंहिंजे घरां ॿाहिरि निकिरनि था रस्ते में हिकु दिरहम ॾिसनि था खणी घर आया पंहिंजी घरवारी के ॾेखारीनि था ही मूं हिकु दिरहम लॻो आहे हिकु दिरहम। घरवारी चवण लगी वञ फिलाणे दुकान था वञी फिलाणे शख्स खां वञी अटो वठी आ। अली रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं उते पहुता दुकान वारे पुछा कई छा तव्हां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा न्याणा आहियो? चवण लॻो हाओ। पैसा बि वापसि ॾिनई अटो बि ॾिनई। घर पहुता फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा के चवण लगा ए फातिमा दुकान वारे मूंखे अटो बि ॾिनो आहे पैसा बि वापसि ॾिनई चई हाणे इहे पैसा खणी वञी कासाई खां वञी गोश्त वठी आ। गोश्त वठण जे लाइ वियो गोश्त वठी जॾहिं घर आयो फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा मानी पचाए थी गोश्त जो बोड़ चाढ़े थी ऐं चवे थी ए अली वञ वञी मुंहिंजे बाबा मुहम्मद अलैहिस्सलातु वस्सलाम के वठी आ मूंखे ख़बर आ उहे बि इलाही ॾींहंनि खां बुख ते आहिनि ऐं असां सां गॾु कुझु चंद लुकमा खाइनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पहुता दस्तरखान ते ताम लगी वियो खाधो साम्हूं आयल आ सब माठ कयो वेठा आहिनि। अली रज़ी अल्लाह तआला अन्हु चवण लगा ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जेको गोश्त आ इहो रस्ते तां लदल हिकु दिरहम जो आ। ए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं असां जे लाइ इहो हिलाल हुजे त असीं खाऊं न त छॾे ॾियूं। एक रुपयो जेको लदो वियो आहे उन जे बारे में अली रज़ी अल्लाह तआला अन्हु एतिरे क़दर परेशान आहिनि किथे ही हराम जो त न आहे। असीं सवें रुपया कमायूं पिया हज़ारे रुपया कमायूं पिया हराम खायूं पिया हराम खपायूं पिया हराम पायूं पिया हराम पीयूं पिया हराम जी गाड़ी ते चढ़ी घुमूं पिया। इहा असां मुसलमाननि जी हालत बणिजी चुकी आहे ऐं सदायूं पंहिंजे पाण खे अली रज़ी अल्लाह तआला अन्हु सां मोहब्बत वारो था। इहा असां मुसलमाननि जी हालत। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था ए अली बिस्मिल्लाह पढ़ी खाओ बिस्मिल्लाह पढ़ी खाओ।
खाइन था। ॿियो ॾींहुं थिए थो यहूदी जो नंढड़ो ॿार रोईंदो रोईंदो मस्जिद नबी में पहुतो, चवण लॻो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो हिकु दिरहम विञाइजी वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे घुराइनि था। आमो साम्हूं ॻाल्हि थी वई। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु इन शइ जो इक़रार कयो, वाकई मूं लधो आहे। असां जहिड़ो को हुजे हा, चए साईं मूंखे ख़बर ई कोन्हे, मूं ॾिठो ई कोन्हे, अलाए कहिड़ो आहे। कल आउं इन रस्ते ते आयुसि ई कोन, आउं त घर हुउसि, आउं त फलाणी जॻह ते वेठो हुउसि, कसम खणण जे लाइ तयार थी वञा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम चवण लॻा, ए अली वञ इन कासाई खे वञी मुंहिंजे नाले चओ इहो साॻियो दिरहम हुन खां वापसि वठी आ ऐं हिन नंढड़े खे मोटाए ॾे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां ख़ाली सिर्फ़ ज़बानी दावा करण त मोहब्बत आ, इहा मोहब्बत कंहिं कम जी कोन्हे। असल ऐं हक़ीक़ी मोहब्बत इहा आहे जो जीअं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु कयो आहे, जीअं हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे, ईअं ई असांखे करणो पवंदो। सही रिवायत आहे। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दुनिया मां विया पे आख़िरी कलाम अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको मुंहुं ॿुधो हुयो उहो छा हुयो? अस्सलाह अस्सलाह। ए मुसलमानो, नमाज 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 जी हिफाज़त कयो। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पैगाम आहे, मुसलमानो नमाज जी हिफाज़त कयो, नमाज के ज़ाया न कयो। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु एक जंग जे मौके ते जॾहिं दुश्मननि सिर्फ़ हिकिड़ी निमाज का महरूम रखियो, असर जी निमाज, विची जी निमाज का महरूम रखियो, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे बददुआ ॾिनी, अल्लाह जी इन्हनि जे मथां लानत हुजे, अल्लाह इन्हनि जे घरनि खे बाइन सां भरे छॾे जिन असांखे हिकिड़ी नमाज का महरूम कयो। एतिरी नमाज सां मोहब्बत हुई, असांखे केतिरी मोहब्बत आहे नमाज सां। असांखे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान सां केतिरी मोहब्बत आहे ऐं अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमान सां केतिरी मोहब्बत हुई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ हिकु दफ़ो फरमायो हो, ए फातिमा ए अली रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जॾहिं सॼो ॾींहुं कमु करे पंहिंजे बिस्तरे ते अचो, 33 दफ़ा सुभान अल्लाह, 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह, 34 दफ़ा अल्लाहु अकबर पढ़ी करे पुकारे उनके पंहिंजे जिस्म ते फेरे करे सुम्ही रहो। अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, उन ॾींहुं खां पोइ अॼु ताईं मूं इन हदीस ते अमल कयो आहे, को बि अहिड़ो ॾींहुं ख़ाली कोन हुयो जंहिं ॾींहुं मूं इन हदीस ते अमल न कयो हुजे। ॾिसो हदीस ते अमल, अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हदीस सां केतिरे क़दुरु मोहब्बत हुई जो पूरी ज़िंदगी उन हिकिड़ी हदीस खे न छॾियो। असीं पंहिंजी दिलि ते हथ रखी सोचूं, असीं हिकु ॾींहं में हिकु हफ़्ते में केतिरियूं हदीसूं पढ़ूं था, केतिरियूं ॿुधूं था, अमल केतिरनि ते आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाइरो, खाली सिर्फ ज़बानी दावा करण त अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मोहब्बत आहे, इहा मोहब्बत काफ़ी कोन्हे। जेकॾहिं हक़ीक़ी सच्ची मोहब्बत आहे त ईअं ज़िंदगी गुज़ारियो जीअं सैयदना अली रज़ी अल्लाह ताला अन्हु गुज़ारे विया। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असां सभिनी मुसलमाननि खे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु सां हक़ीक़ी ऐं सच्ची मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।